नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कपरु जे ॻोठ रतोकोट मां नौजवान जो वण में टंगेल हालत में लाश हथायो आहे। लाश जी सुञाणप 18 सालनि जो नौजवान प्रकाश उर्फ गुलियो तौर थी आहे। इलाइक़े वासियुनि अहिड़ो इतला खाई थाणे जी पुलिस खे कयो आहे। इतला ते खाई पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे ज़रूरी कार्रवाइनि जे लाइ कपरु जे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे। इन मौक़े ते इलाइक़े वासियुनि जो चवण त नौजवान प्रकाश उर्फ गुलियो जो कुझु ॾींहं अॻु शादी थी हुई। पुलिस जो चवणु आहे त वधीक जांच कयूं पिया। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कपरु जे ॻोठ रतोकोट मां नौजवान जो वण में टंगेल हालत में लाश हथायो आहे। लाश जी सुञाणप 18 सालनि जो नौजवान प्रकाश उर्फ गुलियो तौर थी आहे। इलाइक़े वासियुनि अहिड़ो इतला खाई थाणे जी पुलिस खे कयो आहे। इतला ते खाई पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे ज़रूरी कार्रवाइनि जे लाइ कपरु जे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे। इन मौक़े ते इलाइक़े वासियुनि जो चवण त नौजवान प्रकाश उर्फ गुलियो जो कुझु ॾींहं अॻु शादी थी हुई। पुलिस जो चवणु आहे त वधीक जांच कयूं पिया।